सुनी करे उन माण्हू में शामिल नथा थियनि, एहतजाजनि में गॾु नथा थियनि। पर वॾे अफ़सोस सां चवणो पियो त असांजी जेको साहिली पट्टी जो वधि में वधि मुतासिर थींदड़ इलाइक़ो असांजो साकरो केटी बंदर घोड़ाबारी इन साइड ते जो असांजी पट्टी आहे। पर वॾे अफ़सोस सां असां हिन मामले ते अहिड़े प्लेटफॉर्म ते गॾु पवंदा थियूं। माना मक़सदु त असांखे इन शइ ते माना लाचारी कोन्हे त भले केरु डैम ठाहिनि ठही विया ऐं कारपोरेट फार्मिंग थी वई त यकीनन असांजा माण्हू जेके बुख बदहाली ऐं गुरबत जे लकीर खां हेठि ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि, उहो ख़ुदा न ख़ासि अञा बि असां वॾो कैदसाली डिज़ास्टर पैदा थी सघे थो। दुनिया में को हारी हुजे, को मज़दूर हुजे, को शागिर्द हुजे, का भी दुनिया में जेका स्ट्रगल हूंदी है, जेका जदोजहद हूंदी है, जेका तहरीक हूंदी है या कोई जो इनकलाबी प्रोसेस हूंदो है, वो गैर सियासी हूंदो ही कोन्हे। को बि माण्हू पाण जा वेठल हिते गैर सियासी न आहे। यकीनन को सियासी माण्हू आहियां, ॿिया जेके तव्हां वेठल आहियो सियासी माण्हू आहियो। हा, पाण जूं लाइनूं अलॻि ज़रूरत, पंहिंजा नज़रिया, पंहिंजा फ़िक्र, पंहिंजी पार्टियूं, पंहिंजो तरीक़ेकार जेको कमकार करण जो आहे उहो मुख़्तलिफ़ थी सघे। तंहिंजे करे तव्हां मां जेके दोस्त वेठा आहिनि हिते, जिन मां खोड़ सारनि दोस्तनि एहतजाजनि में केनालनि जे मुतलिक़ हिसो वरितो हूंदो या कुझु कोन वरितो हूंदो, पर आउं हिकिड़ो नंढड़ो सियासी अदना माण्हू आहियां, असां हिसो वरितो, असीं एहतजाज कयूं पिया। हिनखे हिकिड़े माण्हू जो मसइलो न आहे न, बका में छा भला पाणी माण्हू आहियूं छा, पंहिंजो ई पाण ईअं त न हुजणु खपे। जेकॾहिं का बि तहरीक पाणीअ लाइ हले थी त असां सम्झूं था त उन में घटि में घटि असांजी जेके बि साथी दोस्त आहिनि या असांजा ज़ाती जेके बि वास्ता आहिनि या ज़ाती पहिरीं बि असीं गॾु हुयासीं, हाणे बि ॾंडे खां चिंदे ताईं असीं तव्हां सां गॾु आहियूं। छो संगत में माण्हू खे चिंदो बि करणो पवंदो आहे ऐं ॾंडो बि करणो पवंदो आहे। ऐं ॾिठो वञे थो त जेकॾहिं पाण खे हिन साइल बेल्ट खां निकिरणो आहे त भरपूर अंदाज़ सां निकिरणु खपे। हीअ जेके माण्हू नंढा नंढा जेके पंहिंजा सभु खोलियो वेठो आहे दुकान, को कहिड़ी तनज़ीम आहे, को आबादगार इमदाद आहे, को फलाणी शइ आहे, यकीनन उहे माण्हू थोरा आहिनि। पर हाणे जेकॾहिं पाण गॾिजी पिया थी, हीअ माण्हू जेकॾहिं अॼु पाण कंहिं रोड ते वेही रहियासीं ऐं त उन जी जेका असां मज़ामत जो जेको पराॻो ऐं सॾु आहे उहो मुंहिंजे ख़्याल में उन लेवल ते ॿुधिबो। डेल्टा पंहिंजी आहे, पाण केल में रहूं था ऐं मुंहिंजे ख़्याल में पाण खे भरपूर तहरीक हलाइणु खपे जेका हिन खां अॻियां न हली आहे। फर्दनि त माण्हुनि आवाज़ु उथारियो आहे ऐं ॾाढी ख़ुशी थी आहे। जंहिं बि दोस्तनि हिन में नंढी नंढियूं सियासी जमायतूं हुजनि, उहो पंहिंजे तरीक़े सां रोडनि रस्तनि ते असीं ॾिसूं था। रोज़ ॿिए ॾियारे कॾहिं साकरो में, कॾहिं घारो में, कॾहिं ॻाढ़े में, कॾहिं उदासी में, कॾहिं, पर उहे नंढियूं नंढियूं सियासी जमायतूं असांजा नौजवान हिन मसइले खे हाईलाइट कंदा पिया अचनि। पर मूंखे दुख उन्हनि दोस्तनि ते आहे त जेके हिते जूं वॾियूं सगारियूं दूरियूं आहिनि, जेके हिते जा वॾा ज़मींदार आहिनि, जेके वधि खां वधि मुतासिर थींदा, मूंखे उन्हनि दोस्तनि ते दुख आहे त ख़ामोश छाजे करे आहे। शायदि उन्हनि खे कंहिं चीज़ जो को डपु आहे त भई असां रोडनि ते निकिरी आयासीं त सरदार नाराज़ थींदो। आउं सम्झां थो त हाणे सरदार नाराज़ थियण जो वक़्तु न आहे। हीउ वक़्तु पंहिंजे हथनि मां हलियो वियो त तारीख़ में पाण इंतिहाई बेगर्त लफ़्ज़नि सां पाण लिखिया वेंदासीं। पाण जेके बि हिते वेठा आहियूं, आउं सम्झां थो त पाण जे इफ़्तिताह कई हिते को बि को लोठ लोफर कोन्हे वेठल। हिते सभु मोतबर मोज़िज़ ज़मींदार, हारी, मज़दूर, सभु समाजी पार्टियुनि सां वापसि रखंदड़, के यूनियन काउंसिलनि जा चेयरमैन, के डिस्ट्रिक्ट काउंसिलनि जा मेंबर, के टाउन कमेटी जा चेयरमैन, सभु हिते मौजूदु आहियूं। मिसाल जी ॻाल्हि आहे, समुंड पट्टी में आहिनि या दुबई में अचो ख़ासि जा वठनि, जिते पाणी पीअण लाइ 2 किलोमीटर परे वञी पीअण जो पाणी खणी ईंदा। अगरि 2 किलोमीटर खां फ़ासिलो खां पोइ मिठो पाणी मिलंदो। अगरि दरिया सिंध में पाणी न आयो त मां सम्झां थो त जेके मिठा ॻोड़ हूंदा जिते ॿी खां 5 फुट ते उहे खारा थी वेंदा ऐं पोइ उहे माण्हू केॾा ईंदा। जल्द में शरीक न थिए, वधि खां वधि कोशिशि करे जेको सो इंशाअल्लाह जेके दोस्त आया आहिनि उमेद अला पाक मां ते असां सां साथ निभाईंदा। असीं हर फोरम ते गॾु हूंदासीं, गॾु रहंदासीं इंशाअल्लाह। हर मसइले में, हर काल ते गॾु हूंदासीं इंशाअल्लाह। जेसि ताईं बि असांखे क़दम खणणो पियो आख़िरी हद ताईं बि वेंदासीं, पर केनाल न मंज़ूर। केनालनि जी हिमायत कतई कोन थींदी ऐं केनाल असां रद्द करे चुका आहियूं सिंधी जी अवाम ऐं असां उन्हनि सां गॾु बीठा आहियूं इंशाअल्लाह आख़िर ताईं गॾु रहंदासीं। सूरत में असांखे मंज़ूर न आहे। असां हिते नंढड़े इलाइक़े में केटी बंदर में रहूं था। तेलको केटी बंदर 43 ट्रेन ते मुश्तमिल हो ऐं पंहिंजा 3 तपा हुआ। हाणे समन सॼो खणी वियो आहे, सिर्फ़ु हिकिड़ो तपो बचो आहे। जेकॾहिं असांजे डेल्टा में पाणी हुजे आहे त
असीं जंग विड़ी पाकिस्तान जा माण्हू जंग विड़ी एतिरी ज़मीन हासिल नथा करे सघूं जे असांजे डेल्टा में पाणी अचे हा त उन खां वधीक असीं ज़मीन हासिल करे सघूं दरिया ई असांजी ज़मीन वधीक ॾियारे सघे थो या उहो न रहंदी त कंहिं पहिरीं कंहिं चयो त बाबा असां सिंधु दरिया खे मुल्तान ते ॾिसण था घुरूं ऐं अॼु हिन प्लेटफॉर्म तां उनखे जवाबु थो ॾियां त बाबा तो इहो ख़्वाबु जेको ॾिठो आहे ईअं ॾिठो आहे अखियूं पट सिंध जो माण्हू जाॻी चुको आहे